जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। जीअं त असां सभिनीनि खे पतो आहे कि कोरोना वायरस जे करे सभिनीनि खे घर में अंदरि रहणो आहे। इन जे करे चेटीचंड महोत्सव जो पूरो कार्यक्रम कैंसिल करणा पिया। इन जे लाइ पूरो सिंधी समाज खां चयो वियो कि सभई पंहिंजे घर में वेही करे भॻवान झूलेलाल जी आरती कनि, अखो पल्लो पाइनि ऐं पूरे विश्व जे कल्याण लाइ अरदास कनि। हिन कड़ीअ में बिलासपुर ऐं पूरे देश जा सिंधी घर में वेही करे पल्लो पातऊं, अरदास कयूं ऐं जूना बिलासपुर निवासी मां कलावती दुसेजा परिवार जे द्वारा बि भॻवान झूलेलाल जी आरती कई वई, अरदास कई वई, पल्लो पायो वियो ऐं गुड़ चावल जी मिठी तयारी ठाहे करे नल जे पास दीपक जलायो वियो। कचा चांवर व शक्कर सां अखो पाए करे घर जे ॿाहिरि 5 दीपक जलाया विया। जल जे देवता झूलेलाल साईंअ सां प्रार्थना कई वई कि भॻवान झूलेलाल समस्त विश्व में आई आपदा कोरोना महामारी जे सभिनीनि खां बचाए, सभिनीनि खे स्वस्थ करे ऐं भाईचारो ठहियल हुजे, सभिनीनि जो कल्याण थिए, भारत में तरक्की करे, आतंकवाद नक्सलवाद सां मुक्त थिए ऐं सभई ख़ुशि रहनि। त तव्हां सभिनीनि सां बि निवेदन आहे कि सभई पंहिंजे घर में रहो ऐं भॻवान सां प्रार्थना कयो कि हीअ महामारी जल्दी ख़तम थिए। त अॻिते जी ख़बरियूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।